सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक 12 यकसां त्रिकुंडा उसूल 4 कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स पोस्टुलेट 4 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां नाना आबिद। 12 सबक में असां ट्रायंगल्स जे कॉन्ग्रुएंस जो चौथो पोस्टुलेट ॾिसंदासीं। 12 असां पोयनि 3 सबकनि खां यकसां यानी कॉन्ग्रुएंट त्रिकुंडनि जी सुञाणप जे बारे में उन्हनि जी ख़ासियतुनि जे बारे में ॻाल्हायूं पिया था। असांखे ख़बर आहे त यकसां त्रिकुंडा उहे हूंदा आहिनि जिन में टेई कुंडूं ऐं टे पासा पाण में बराबरि हुजनि, यानी उन जूं मापूं पाण में हिक जेतिरियूं हुजनि। असां इहो बि ॾिसूं पिया था त असांखे सभई 6 मापूं मापणु ज़रूरी न आहे, असां रुॻो 3 मापुनि सां बि इहो फ़ैसिलो करे सघूं था या इहा सुञाणप करे सघूं था त त्रिकुंडा यकसां आहिनि या न। पर उन लाइ कुझु ख़ासि क़िस्म जूं 3 मापूं हुअणु खपनि। हर कंहिं क़िस्म जूं 3 मापूं काफ़ी न आहिनि। असां पोस्टुलेट 2 में ॾिठो त जेकॾहिं 2 त्रिकुंडा अहिड़ा हुजनि जिन जा 2 पासा ऐं उन्हनि जे विच वारी कुंड यानी उन्हनि जी इंक्लूडेड एंगल कॉन्ग्रुएंट हूंदा त 2 त्रिकुंडा कॉन्ग्रुएंट हूंदा। पर जेकॾहिं उन्हनि त्रिकुंडनि में 2 साइड्स ऐं उन्हनि जी अपोज़िट एंगल पाण में कॉन्ग्रुएंट हूंदा त ज़रूरी न आहे त त्रिकुंडा कॉन्ग्रुएंट हुजनि। उहा त्रिकुंडनि जे कॉन्ग्रुएंट हुअण जी पकी निशानी कोन्हे, उनजे करे असां उनखे क्रॉस करे छॾियो जॾहिं 2 पासा ऐं साम्हूं वारी कुंड असांखे मिलियल हुई। अचो त हाणे असां ॾिसूं त जेकॾहिं असांजी हीअ साम्हूं वारी कुंड गूनी कुंड थी वञे त छा थींदो। सो हाणे असां सोचींदासीं त इहा जेकॾहिं कुंड गूनी कुंड थी वई त छा थींदो। जेकॾहिं इहा साम्हूं वारी कुंड गूनी कुंड हुजे त छा थींदो। सो अचो त असां हिन ते गौर फिक्र कयूं ऐं वीचार कयूं। अचो त हाणे असां गूनी कुंड वारो हिकिड़ो अहिड़ो त्रिकुंडो ठाहियूं जंहिंजो उमूद 8 सेंटीमीटर हुजे ऐं हाइपोटेन्यूज़ 9 सेंटीमीटर हुजे। बेस असांखे मिलियल न आहे पर कुंड ख़बर आहे त उहा गूनी कुंड आहे ऐं उहा कुंड ज़ाहिर आहे त विची कुंड कोन थींदी। सो अचो त हुनखे कंस्ट्रक्ट कयूं। सभिनी खां पहिरीं असां हिकिड़ी हीअ लीक ठाही, उन लीक ते असां हिकिड़ो नुक़्तो लॻाईंदासीं जितां असां कंस्ट्रक्शन शुरू कंदासीं। सो असां उहो नुक़्तो लॻायो ए, उन ते 90 दर्जे जी कुंड मापे उमूद ठाहियोसीं। उन ते 8 सेंटीमीटर या 80 मिलीमीटर मापे असां जेको आहे हिकिड़ो पॉइंट बी लॻायो। हाणे पॉइंट बी ते पलकार रखंदासीं 90 सेंटीमीटर खुलियल ऐं उन पलकार सां असां हिन ते आर्क लॻाईंदासीं। असांखे नुक़्तो सी मिली वियो। हाणे ए बी सी मिलाए असां हिकिड़ो ट्रायंगल ठाहे छॾियो। इहो ट्रायंगल असांखे मिली वियो जेको गूनी कुंड वारो त्रिकुंड आहे। हिन में हीअ कुंड गूनी आहे, हीअ हुनजो मिलियल उमूद आहे ऐं हुनजो मिलियल हाइपोटेन्यूज़ आहे। इहो त्रिकुंडो ठही वियो। हाणे असांखे सोचणो आहे त छा इहो वाहिद त्रिकुंडो आहे जेको इन्हनि मापुनि ते ठही सघे थो, यानी गूनी कुंड 8 सेंटीमीटर उमूद ऐं 9 सेंटीमीटर हाइपोटेन्यूज़ वारो, छा इहो वाहिद त्रिकुंडो आहे जेको ठही सघे थो। अचो त ॾिसूं त कीअं असां हिकिड़ो जेकॾहिं आर्क वधाईंदासीं त असां ॿिए नुक़्ते खे बि ॻोल्हे वठंदासीं जेको डी नुक़्तो आहे उहो साॻी लीक खे कटे थो। उहो बि 9 सेंटीमीटर आहे। अहिड़ी तरह असांखे हिकिड़ो ॿियो त्रिकुंडो मिलियो ए बी डी।
हाणे असांखे हिकिड़ो त्रिकोण मिलियो ए बी सी ऐं ॿियो ए बी डी। ॿई त्रिकोण जेके आहिनि साॻियुनि मापनि जा आहिनि ऐं ॿई जेके आहिनि उहे बराबरि आहिनि। हाणे असां जे बारे में छा था चई सघूं? त्रिकोण असांखे मिलिया, उन में ए बी जेको आहे उहो मूद आहे ॿिन्ही में, यानी उहो हिन लाइन ते ए सी या डी ए सी ते उमूद आहे, 90 डिग्रीज़ जो आहे। ऐं पासो बी सी ऐं पासो बी डी जेके आहिनि उहे बराबरि आहिनि, 90 सेंटीमीटर जा आहिनि। उहे ॿई हेपाटीन्यूज़ आहिनि। ॿियो असां छा था चई सघूं हिन जे बारे में? असां इहो चई सघूं था जेकॾहिं ॾिसूं त बी सी ऐं बी डी असां 98 नंबर आहिनि, उन्हनि खे असां निशान लॻाए था छॾियूं त ॿई बराबरि आहिनि। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं हिन त्रिकोण खे बी सी डी खे, जेको वॾो त्रिकोण हिकिड़ो ठही वियो आहे, हिन खे सम्झूं त कोन्हे, वॾो त्रिकोण हिकिड़ो ठही वियो, इन त्रिकोण खे जेकॾहिं ॾिसूं त उनजा ॿई पासा बराबरि आहिनि, यानी हीउ हिकिड़ो आइसोलेस ट्रेंगल आहे। आइसोलेस ट्रेंगल उहो हूंदो आहे जंहिंखे असां ॿिपुर पासो त्रिकोण चवंदा आहियूं। असांखे ख़बर आहे त ॿिपुर पासे त्रिकोण जी ख़ासियत हूंदी आहे त उन जो उमूद जेको हूंदो आहे उहो पाए खे पूरनि ॿिनि हिसनि में विरहाईंदो आहे। छाकाणि त बी ऐं ए हिन सी डी ते उमूद आहे, ज़ाहिर आहे 90 दर्जे जी कुंड आहे, उन जे करे ही सी डी खे ॿिनि हिसनि में, पूरनि ॿिनि हिसनि में विरहाईंदो, यानी ए सी ऐं ए डी ॿई हिकु जेतिरा हूंदा। सो मूं लिखी छॾियो त मेजर ऑफ ए सी इज़ इक्वल टू मेजर ऑफ ए डी। अहिड़ी तरह असां हिनखे माप हिते ॾेखारे बि छॾियो त ए सी ऐं ए डी जेके आहिनि उहे बराबरि आहिनि। हाणे जेकॾहिं असां ॿ त्रिकोण ॾिसूं जेके असां ठाहिया हुआ, ए बी सी ऐं ए बी डी, इन्हनि त्रिकोणनि खे पाण में भेटियूं त असांखे छा ख़बर पवंदी? सभिनी खां पहिरीं त ए बी जेको आहे उहो ॿिन्ही में कॉमन आहे, हिन में बि आहे हुन में बि आहे ऐं उहो बराबरि आहे। उहो असां लिखी छॾियो त ए बी इज़ इक्वल टू ए बी ऐं उहो 8 सेंटीमीटर आहे। उन खां पोइ असांखे ॿी जेका ख़बर पई हुई ऐं हीअ ख़बर आहे, उहो असां लिखंदासीं त ए सी जेको आहे उहो असां ए डी जे बराबरि आहे ऐं बी सी जेको आहे बी डी जे यकसां आहे, यानी कॉन्ग्रुएंट आहे। हीअ जेके आहिनि टे शयूं असांखे कॉन्ग्रुएंसी में मिलियूं आहिनि। हाणे इहे छा आहिनि टई? इहे टई हिननि ॿिन्ही त्रिकोणनि जा ए बी सी ऐं ए बी डी जा पासा आहिनि। असां पहिरें पास्टुलेट में ॾिसी चुका आहियूं, जेको पास्टुलेट एस 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 आहे, त जेकॾहिं ॿिनि त्रिकोणनि जा निस्बती पासा करस्पॉन्डिंग साइड्स कॉन्ग्रुएंट आहिनि त ट्रायंगल्स पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि। सो असां चई सघूं था त हेंस ट्रायंगल ए बी सी इज़ कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ए बी डी बिकॉज ऑफ एस एस एस। सो हाणे असां इहो ॾिठो त 8 ऐं 9 वारी माप, ही 8 सेंटीमीटर या 80 मिलीमीटर, ही 90 मिलीमीटर या 90 सेंटीमीटर जी माप सां असां जेके त्रिकोण ठाहिया उहे ठाहिया त 2 त्रिकोण, पर उहे ॿई त्रिकोण बि पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि। उन जे करे असां चई सघूं था त इन्हनि मापुनि सां, यानी गुनी कुंड हुजे ऐं हेपाटीन्यूज़ ऐं उमूद मिलियल हुजे, त उहे त्रिकोण ॿिन्ही 2 या 3 या 4 जेके बि त्रिकोण हूंदा, जेकॾहिं उन्हनि में उमूद ऐं हेपाटीन्यूज़ कॉन्ग्रुएंट आहिनि या हिक माप जा आहिनि, त उहे सभु त्रिकोण पाण में कॉन्ग्रुएंट हूंदा। उन जे करे असां चई सघूं था त ॿिनि हिक जेतिरनि पासनि ऐं साम्हूं वारी गुनी कुंड वारा त्रिकोण यकसां हूंदा। सो अहिड़ी तरह सां हिनखे बि टिक लॻाईंदासीं ऐं चवंदासीं त साम्हूं वारी कुंड गुनी कुंड हुजे तॾहिं बि त्रिकोण यकसां हूंदा, कॉन्ग्रुएंट हूंदा, जेकॾहिं ॿिनि पासनि जी ड्रेग ऐं हिकिड़ी कुंड मिलियल आहे। पोइ भले विच वारी जी त असांखे ख़बर आहे त उहा आहे, पर जेकॾहिं साम्हूं वारी कुंड आहे त गुनी कुंड हूंदी आहे त पोइ त्रिकोण कॉन्ग्रुएंट हूंदा। हाणे अचो त असां गुनी कुंड, हेपाटीन्यूज़ ऐं हिक पासे वारो उसूल बयानु कयूं, यानी हुनखे डिफाइन कयूं फोर्थ पास्टुलेट खे, जेको आहे फॉर कॉन्ग्रुएंसी ऑफ ट्रायंगल्स। उनखे एच एच इज़ कॉन्ग्रुएंट टू एच एस चइबो आहे, या आर एच एस इज़ कॉन्ग्रुएंट टू आर एच एस चइबो आहे। आर सां आहे राइट एंगल, एच सां हेपाटीन्यूज़, एस सां साइड। उहा साइड का बि थी सघे थी, उहो बेस थी सघे थो ऐं परपेंडिकुलर थी सघे थो। If the hypotenuse and one side, base or perpendicular of right angle triangle are congruent to corresponding hypotenuse and one side of other right angle triangle, then the triangles are congruent. जेकॾहिं कंहिं ॿिनि गुनी कुंड वारनि त्रिकुंडनि जा हेपाटीन्यूज़ ऐं संदन हिकु पासो तरो या उमूद हुजे यकसां आहिनि, त उहे ॿई त्रिकोण पाण में यकसां आहिनि। हिन पोस्टुलेट खे असां ज्योमेट्री जी ॿोलीअ में कुझु हीअं लिखी सघूं था त वी आर कंपेयरिंग ट्रायंगल
PQR with triangle XYZ in which angle Y is equal to angle Q by right angles, and measure of PR hypotenuse is equal to measure of XZ. Hence PR is congruent to XZ. उनखां measure of QR जेको बेस आहे is equal to measure of YZ जेको बेस आहे. Hence QR is congruent to YZ. यह साइड आहे, यह हाइपोटेन्यूज थियो, साइड थियो. राइट एंगल ट्रायंगल आहे, हाइपोटेन्यूज एंड साइड congruent आहिनि. Hence triangle PQR is congruent to triangle XYZ because HS is congruent to HS. सबक जे आख़िर में असां मुख़्तलिफ़ मिसाल ॾिसंदासीं जंहिं तरीक़े सां असांखे HS कॉन्ग्रुएंसी वारा सवाल ॾिनल हूंदा जिनखे असांखे साबित करणो हूंदो. फिरियल बि थी सघनि था, हिकु ॿ जहिड़ा बराबरि साॻी साइज़ में बि थी सघनि था, उबता सुबता पाण में ॻंढियल बि थी सघनि था. हीअ बि हिकिड़ो फिरियल जो आहे ऐं हीअ पाण में ॻंढियल जो आहे. सो मुख़्तलिफ़ मिसाल अहिड़ा थी सघनि था जेके असांखे एक्सरसाइज़िस में या आम ज़िंदगीअ में साम्हूं अची सघनि था. ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं. नाना आबिद खे इजाज़त ॾियो. वरी ॿिए सबक में मिलंदासीं. वेंदे वेंदे यादि कराईंदो हलां त तव्हां हीउ चैनल सब्सक्राइब कजो, वेबसाइट ते बि वञिजो ऐं पंहिंजे दोस्तनि खे बि ॿुधाइजो त चैनल मौजूदु आहे, वेबसाइट मौजूदु आहे, ऐं हिनखे शेयर कंदा हलिजो.